नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे विस्तड़ा खां ख़बर ॾींदा हलूं त 12 रबी अवल जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में सईदपुर खां ॻोठ विस्तड़ा ताईं अज़ीम आलीशान सईद शाहब अल-दीन शाह हाफ़िज़ शफ़ी मोहम्मद विस्तड़ो रियाज़ हुसैन विस्तड़ो जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में मरहबा या मुस्तफ़ा जा नारा बुलंद करे हाजी मोहम्मद मूसा विस्तड़ो जी रिहाइशगाह ते जलसो मुनक़द कयो वियो। जलसे खे ख़िताब कंदे सैयद तारिक अली शाह जीलानी चयो त मुल्क इन वक़्तु ॾुखे दौर मां गुज़री रहियो आहे। पंहिंजे औलाद खे दीनी तइलीम वध खां वध ॾियारियो। क़ुर पाक जी तलावत करण सां हर मुश्किल आसान ऐं दिली सुकून मिले थो। हिन चयो त कश्मीरनि जे मुसलमान सां भारतीय हुकूमत ज़ुल्म जा पहाड़ किराए रही आहे। हर मुसलमान खे पंहिंजो आवाज़ बुलंद करणु घुर्जे। इन मौक़े ते नात ख़्वाननि अब्दुल हक विस्तड़ो, मोहम्मद इब्राहिम विस्तड़ो ऐं सैयद अहमद अली शाह जिस्नी विलादत जी शान में नातूं पढ़े आशिकाने रसूलनि खे झुमाए छॾियो। जलसे में चेयरमैन मोहम्मद अली विस्तड़ो, गुलाब अली वधियो ऐं फ़कीर नसरुल्लाह विस्तड़ो, सैयद अशरफ अल-दीन शाह ऐं इमाम बख्श शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।